अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इशू ऑफ द डे सां गॾु आऊं आहियां आयशा सजाद। नाज़रीन, हैदराबाद जेको सिंध जो ॿियो वॾो शहर आहे, उते वॾे पैमाने ते तरक़ियाती कम जारी आहिनि। हलंदड़ माली साल जी बजट में हैदराबाद जे लाइ अरबे रुपयनि जूं मुख़्तलिफ़ तरक़ियाती स्कीमूं मंज़ूर थियल आहिनि, जिन में बिल्डिंग्स ऐं रोड्स जा मनसूबा पिणु शामिल आहिनि। सरकारी अंगनि अखरनि मूजिबि हैदराबाद में मुख़्तलिफ़ सरकारी खातनि जूं 37 अरब रुपयनि जूं 125 स्कीमूं शुरू थियूं हुयूं, पर लाॻापियल इदारनि जी नाअहली सबबि अक्सर कम रोलड़े जो शिकार आहिनि। उन्हीअ समूरी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल करण लाइ सीनियर सहाफ़ी ऐं SS न्यूज़ जो डायरेक्टर करंट अफेयर्स अशोक शर्मा असांखे जॉइन कयो आहे। अशोक साहब, हैदराबाद में तरक़ियाती स्कीमूं रोलड़े जो शिकार आहिनि ऐं ग़ैर मयारी कमनि जूं शिकायतूं बि साम्हूं आयूं आहिनि। तव्हां छा था सम्झो, हीअ इंतिज़ामी नाअहली आहे या करप्शन कई पई वञे? महिरबानी आयशा। हैदराबाद वाकई सिंध जो ॿियो वॾो शहर आहे ऐं उनखां अलावा पॉलिटिकल गेटवे बि आहे सिंध जो, ऐं समूरियन मूवमेंट जो महवर बि हैदराबाद रहंदो पियो अचे माज़ी में बि। हिन वक़्तु तोड़े जो मुल्क में जेके मुआशी हालतूं आहिनि उहे इंतिहाई संगीन आहिनि, पर उन बावजूदि वफ़ाक़ी गवर्नमेंट ऐं सिंध गवर्नमेंट जे फंडिंग सां जेके तरक़ियाती स्कीमूं आहिनि उहे जारी आहिनि। तोड़े जो उन जा जेके फंड्स रिलीज़ करण जी जेका स्पीड आहे उहा तमामु स्लो आहे। हैदराबाद जी जीअं पाण ॻाल्हि ॿोल कयूं पिया त हैदराबाद में 23 मुख़्तलिफ़ जेके सरकारी खाता आहिनि उन्हनि जूं 37 अरब 11 करोड़ रुपयनि जूं जेके स्कीम्स आहिनि उहे शुरू थी हुयूं, ऐं उनजो जेका गुज़िरियल साल या हलंदड़ साल आहे 2022-23 उनजी सालियानी बजट में इहे जेके आहिनि फंड्स फिक्स थिया हुया। 6 महीना इनखे गुज़री विया आहिनि ऐं हिन भेरे जेको जाइज़ो वरितो वियो आहे उन में इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त ज़राअत खाते में 1 अरब 30 करोड़ रुपयनि जूं जेके आहिनि मुख़्तलिफ़ स्कीमूं हलनि पियूं। औकाफ़ खाते वटि 15 करोड़ रुपयनि जो कमु थिए पियो। साॻी तरह जेकॾहिं ॾिसूं त बोर्ड ऑफ रेवेन्यू में 13 करोड़ रुपया ख़र्च कया पिया वञनि। कोऑपरेटिव खाते वटि बि 10 करोड़ जूं स्कीमूं आहिनि। तालीम खातो 13 करोड़ रुपयनि जो कमु कराए पियो। अहिड़ी तरह हैदराबाद में माहौलियात खाते वटि बि 4 करोड़ रुपयनि जो कमु हले पियो। फाइनेंस डिपार्टमेंट में 7 करोड़ जूं स्कीमूं आहिनि। खुराक खाते वटि जेकॾहिं ॾिसिजे त 1 अरब खां वधीक या कमु थियनि पिया। साॻी रीति सिहत खाते वटि हैदराबाद में तव्हांखे ॿुधायूं त रिकॉर्ड कमु थिए पियो 23 अरब रुपयनि जो, जंहिंमें 54 मुख़्तलिफ़ स्कीमूं शामिल आहिनि। अहिड़ी तरह ॿिया डिपार्टमेंट्स बि जेकॾहिं असां ॾिसूं त लाइव स्टॉक खातो आहे, फिशरीज़ आहे, ऐं प्लानिंग एंड डेवलपमेंट वटि जेके आहिनि 32 करोड़ रुपयनि जो कमु थिए पियो। स्पोर्ट्स एंड यूथ अफेयर्स जो जेको डिपार्टमेंट आहे उन में कमु हले पियो। सो इहे जेके समूरियूं कमु जूं जेके स्कीमूं आहिनि उन्हनि ते कमु हले पियो, पर हाणे जेका 6 महीननि खां पोइ गवर्नमेंट इनखे रिव्यू कयो आहे त इन में इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त जेके इहे स्कीमूं आहिनि उन्हनि में अक्सर जेके तरक़ियाती कम आहिनि उहे रोलड़े जो शिकार आहिनि। ॿियो इहो आहे त इन्हनि कमनि जे लाइ हिकिड़ो टाइम फ्रेम हूंदो आहे, वक़्तु फिक्स कयो वेंदो आहे, उन अंदरि इन्हनि खे उहा प्रोग्रेस ॾियणी हूंदी आहे। पर हैदराबाद में मुख़्तलिफ़ सरकारी खातनि जो जेके इहे कमु हलनि पिया उहे पंहिंजे मुक़ररु मुदे में जेके आहिनि उहे मुकमल न पिया थियनि। इन समूरी सूरत हाल सां गॾोगॾु इहा बि ॻाल्हि साम्हूं आई आहे त जेके इहे तरक़ियाती कम आहिनि उन्हनि में जेको मटीरियल ॿुधायो वेंदो आहे, जेको टेंडर भरियो वेंदो आहे, जंहिंजी जेका कमिटमेंट थींदी आहे उनखां गैर मयारी मटीरियल इस्तेमालु कयो पियो वञे। किथे 2 नंबर मटीरियल यूज़ पियो थिए, किथे 3 नंबर यूज़ पियो थिए। इन सां गॾोगॾु जेको आहे इहा ॻाल्हि बि साम्हूं आई आहे त जेके मुख़्तलिफ़ ठेकेदार आहिनि उहे इन पंहिंजो कम खे मुकमल करण में दिलचस्पी कोन पिया वठनि, ऐं उनजो सबबु इहो आहे त जेके ऑफिसर आहिनि वर्क्स एंड सर्विस डिपार्टमेंट जा, जंहिंमें तव्हांखे ॿुधायूं त हाईवेज़ जो शोबो आहे ऐं गॾोगॾु बिल्डिंग्स जो शोबो आहे, इहे ॿई सिंध जा मुख़्तलिफ़ जेके मुख्य इदारा आहिनि ऐं डिपार्टमेंट्स आहिनि। सॼी सिंध में तरक़ियाती कमु इन्हनि जे थ्रू थींदो आहे, पर उन जे ऑफिसरनि ते इहो इल्ज़ाम साम्हूं अचे पियो मुबैना तौर ते त उहे इन्हनि समूरनि स्कीमूं, भले इहे नंढियूं स्कीमूं हुजनि या वॾियूं स्कीमूं हुजनि, उन में कमीशन वठनि था। तंहिं करे उहे जेके कमीशन वठी करे ऐं ख़ामोश आहिनि, ऐं इहा सॼी सूरत हाल जेका हैदराबाद में ॾिसण में आई आहे। अच्छा अशोक साहब, इहे बि ॻाल्हियूं आम आहिनि त तरक़ियाती कमनि में जेतिरी रक़म हूंदी आहे उनखां अधु जेतिरी बि ख़र्च नाहे थींदी। उन जा कहिड़ा सबब आहिनि? हाँ बिल्कुलु, इहो तव्हांजो सुवालु जेको आहे वैलिड आहे। उन जा सबब त मुख़्तलिफ़ आहिनि। हाणे तव्हांखे ॿुधायूं त जेके बि सिंध में तरक़ियाती कमु थियनि था उन में कमीशन फिक्स हूंदी आहे। हर ज़िले में मुख़्तलिफ़ जेके आहिनि परसेंटेज फिक्स आहिनि। जामशोरे ज़िले में जेके आहिनि उहे तरक़ियाती स्कीमनि जा कमीशन जा रेट अलॻि आहिनि, हैदराबाद में अलॻि आहिनि,
मीरपुर ख़ास में अलॻि आहिनि, लाड़काणे सखर में अलॻि आहिनि। हैदराबाद में असांखे जेका ज़रियनि खां इंफॉर्मेशन मिली आहे उन में इहो आहे त टोटल हर स्कीम में 40 खां 45% जेको आहे कमीशन वरिती वञे थी। उन में स्टेटमेंट जेका स्कीम जी हूंदी आहे उहो पहिरियों मरहलो हूंदो आहे, उन ते 4 खां 6% कमीशन वरिती वेंदी आहे। उनखां पोइ जेकॾहिं असां ॾिसूं त वर्क आर्डर जेको जारी थिए थो उन ते 15% ताईं जेके आहिनि उहे कमीशन वरिती वञे थी। बिल्डिंग्स ऐं हाईवेज़ डिपार्टमेंट में बिल्डिंग्स में कमीशन घटि आहे, हाईवेज़ डिपार्टमेंट जेको आहे उन में 5 खां 3% कमीशन वधीक आहे। साॻी रीति जेके इहे तरक़ियाती कम थियनि था उहे MPAs ऐं MNAs जे थ्रू थियनि था, त हीअ जेको चेन आहे कमीशन जी उन में 5% तव्हांखे ॿुधायूं त इन्हनि जे लाइ बि फिक्स आहिनि, यानी जेको MPA कमु कराए थो स्कीम ॾिए थो उन जा 5% वरिता वञनि था। बिलिंग जेका थिए थी, जेको ठेकेदार आहे उहो कमु मुकमल कराए थो, उनखां पोइ उन जो बिल जारी थिए थो, उहो बिल पास करण जे लाइ बि कमीशन वरिती वञे थी ऐं उन जा जेके आहिनि 17 खां 20% असांखे ज़रियनि ॿुधायो त फिक्स आहिनि। हाणे जेको ठेकेदार आहे उहो एतिरी सॼी कमीशन ॾिए थो, उनखां गॾो गॾु वरी वफ़ाक़ी टैक्स बि अदा करे, वरी सिंध रेवेन्यू टैक्स जेको आहे उहो बि अदा करे। उनखां पोइ वरी तव्हांखे ॿुधायूं मज़ेदार ॻाल्हि, जेके ऑडिट वारा अचनि था उन्हनि सॼनि कमनि खे जाइज़ो वठण जे लाइ उनजी 2% कमीशन फिक्स थियल आहे। उनखां पोइ CM जी जेका इंस्पेक्शन टीम आहे साल में हिकु भेरो उहा ईंदी आहे जाइज़ो वठणु, उनजी बि 2% जेका आहे उहा कमीशन फिक्स आहे। सो तव्हां पाण इन मां अंदाज़ो लॻायो त जिते 45% ऐं 50% ताईं ठेकेदार टैक्स ॾींदो, उन सां गॾु वरी तव्हांखे ॿुधायूं जॾहिं डॉलर हेठि मथे थिए थो त पथर, रेती, बजरी, सिरूं ऐं इहे जेके मटीरियल आहिनि जेके कम में यूज़ अचनि था उन्हनि जा रेट बि घटि वधि थियनि था, उन जो बि नुक़सानु भरिणो पए थो। उन सां गॾोगॾु जेके ही मुख़्तलिफ़ सरकारी डिपार्टमेंट्स आहिनि, कॾहिं हिन जो मिनिस्टर अचे थो दौरे ते, कॾहिं दावत आहे, उहे फटीकूं जेके छा कंदा आहिनि त ठेकेदारनि खे हणंदा आहिनि। त चवण जो मक़सदु इहो आहे त इन लेवल ते जेके ऐं इहा सॼी ऑफ दी रिकॉर्ड हिननि जी कमीशन जो सिस्टम आहे, इहो उन्हनि खे ख़बरादी करिणो आहे। सियासी जेका सिफ़ारिश आहे उन बुनियाद ते इहो सॼो मिकेनिज़म ठहियलु आहे ऐं उनजी सभिनी खे ख़बर आहे। तंहिं करे जेको बि इन मामले ते करप्शन थिए थी या नाक़िस मटीरियल इस्तेमालु थिए थो या मुक़ररु मुदे में कमु पूरो नथो थिए, तॾहिं बि जेके लाॻापियल अख़्तियारियूं आहिनि उहे ख़ामोश हूंदियूं आहिनि, छाकाणि त उन्हनि सभिनी जा पेट भरियल हूंदा आहिनि, सभिनी खे जेको आहे कमीशन मिलियल हूंदी आहे। नतीजे में जेको पैसो आहे टैक्स जो, तव्हां ऐं असां जेको टैक्स पे कयूं था, आम आवाम जेका टैक्स पे करे थी, उन मां जेके इहे सभु फंडिंग थिए थी, ख़र्च थियनि था, उहो ज़ाया थिए थो। सही। अशोक साहब, सेक्रेटरी वर्क्स एंड सर्विसेज ताज़ो हैदराबाद आयो हो ऐं तरक़ियाती कमनि जो जाइज़ो बि वरितो हो। हुन ठेकेदारनि खे ब्लैकलिस्ट करण जी हिदायत बि कई हुई। उन दौरे जो को नतीजो निकितो या उहो बि ज़बानी ख़र्च साबित थियो? हाँ, बिल्कुलु इन जो फॉलोअप असां वठण जी कोशिशि कई ऐं कुझु ॾींहं पहिरीं आयो पंहिंजो शारिक ख़ान नालो आहे, सेक्रेटरी वर्क्स एंड सर्विसिस हैदराबाद में। उन्हनि जेको तो सर CJ हॉस्पिटल जो दौरो कयो, हैदराबाद सिविल हॉस्पिटल जो दौरो कयो, उन सां गॾोगॾु सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी जेका हेड ऑफिस आहे उनजे पासे में उन्हनि जो कमु हले पियो, उनजो दौरो कयो। उनखां अलावा मुख़्तलिफ़ रोड रस्ता बि उन्हनि विज़िट कया। उन दौरान बि जेका पाण डिस्कस कयोसीं त उते इहे शिकायतूं साम्हूं आयूं त हीउ कमु जेको आहे सही न थियल आहे। किन हंधनि ते जेको आहे कमु लोलड़े जो शिकार, उते मिशनरी बि न हुई, सामान जेको पियो आहे उहे माण्हू खणी विया वञनि, त इहा ॻाल्हि साम्हूं आई। त उते उन्हनि सेक्रेटरी साहिबु जेको आहे हिदायत जारी कई, शफ़ीक मेमन साहिब खे जेको चीफ इंजीनियर बिल्डिंग्स ऐं ॿिया ऑफिसर मौजूदु हुया, त उन्हनि खे ऐं चयो वियो त जेके बि हिन क़िस्म जी एक्टिविटी में मुलविस आहिनि ठेकेदार, उन्हनि खे ब्लैक लिस्ट कयो ऐं गॾोगॾु उन्हनि जी जेका अदायगी आहे उहे बि रोकियो। पर असां जॾहिं डिपार्टमेंट जे ज़रियनि खां पुछा कईसीं त उन हिदायतुनि जो छा थियो, त उन्हनि खिली असांखे इहो ॿुधायो त सेक्रेटरी साहिब जी छा मजाल आहे जो उहो ठेकेदारनि जा बिल रोके या उन्हनि जी अदायगी रोके या उन्हनि खे ब्लैक लिस्ट करे, हिननि ऑफिसरनि जे वस में ई न आहे। उनजो सबबु इहो आहे त रुॻो हिकिड़ो ठेकेदार आहे जेको पब्लिक सर्विस कमीशन वारे डिपार्टमेंट जेके ऑफिस ठहे पई उनजो कमु पियो करे, उहो अरबें रुपयनि जो ठेको आहे ऐं उन ठेकेदार बाबति ॿुधायो थो वञे त उहो मिनिस्टर साहिब जो ख़ासि माण्हू आहे। तंहिं करे इहे सभु जेके ठेकेदार आहिनि उहे मुख़्तलिफ़ सियासी शख़्सियतनि जा वेझा माण्हू आहिनि या त उन्हनि खां उन्हनि जी सिफ़ारिश ते उहे ठेका ॾिनल आहिनि। तंहिं करे इहे बिल्कुलु चई सघिजे थो त सेक्रेटरी साहिब जो जेको दौरो हुयो उन में बसि इजलास थियो, घुमी फिरी वियो, हिदायतूं ॾेई, बाक़ी अमली तौर ते असांखे उन हिदायतुनि ते को बि अमल थींदे हैदराबाद में त नज़र कोन आयो आहे। अॻिते ॾिसूं छा थो थिए। वॾी महिरबानी अशोक साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो।
नाज़रीन, हैदराबाद में तरक्याती मनसूबनि ऐं उन में वॾे पैमाने ते करप्शन वारे मामले ते अॼु इशू ऑफ द डे में ॻाल्हि ॿोल कईसीं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त करप्शन जे ख़ात्मे लाइ असराइता क़दम खयां वञनि, जीअं अवाम जे टैक्स जो पैसो दुरुस्त नमूने इस्तेमालु थी सघे। अॼोके प्रोग्राम बाबति अव्हां जी फीडबैक जो इंतज़ारु रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़।